हाँ मुंहिंजा ही त नाज़रीन असांजी ॾिसी रहिया आहियो तव्हांखे हाज़रीन सभु जेके असांजा दोस्त ॾिसी रहिया आहिनि तव्हांखे इरफान हाँ सेकंड 15 मिंट खुजल आहिनि। जी दोस्तों असां वञूं था हैरो खान जे उतरे तरफ़ मां ऐं मुंहिंजो दोस्त जेको हींअर मूंसां गॾु आहे यासीन लिगारी। ॾिसूं था असांजी वीडियो का ठहे थी या न ठहे थी। जेकॾहिं वीडियो ठहंदी उहा पेश नज़र हूंदी अवां दोस्तनि जे। अचो त असां हलूं वीडियो जे तरफ़। अचो यासीन। यासीन ही तव्हां ॾिसो पिया था हिते ॿार खेॾनि पिया था। असांजा नाज़रीन दोस्त जेके ॾिसनि था तव्हांखे कीअं महसूसु थी रहियो आहे? कॾहिं असां बि नंढा हूंदा हुआसीं इन्हनि वांगुरु खेॾंदा हुआसीं। सट कुट खेॾनि था पाण में ऐं फुटबॉल सॉरी वॉलीबॉल बि खेॾनि था, हिते क्रिकेट बि खेॾनि था छोकिरा नंढड़ा। तव्हां छा था महसूसु कयो यासीन? असांखे बि तमामु बहितरीनु ख़ुशी आहे। असां बि नंढे हला आहियूं इन्हनि वांगुरु खेॾंदा हुआसीं ऐं तमामु बहितरीनु इंजॉय कंदा हुआसीं। बिल्कुलु दोस्त इंजॉय करे असांजे जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि असांजा हाज़रीन ऐं नाज़रीन जेके ऐं असांखे असांजे हैरो खान चैनल खे बिल्कुलु छोकिरा ॾिसो जे खेॾनि पिया था। बहितरीनु सुखड़ियूं आहिनि असांजूं। हैरो खान जूं काचे जूं बेहतरीन सुखड़ियूं आहिनि। असांजा नंढड़ा नंढा जेके छोकिरा आहिनि इंजॉय करे रहिया आहिनि। ग्राउंड ते असां आया आहियूं ऐं वीडियो रिकॉर्ड करण जे लाइ। तव्हां दोस्त सभिनी छोकिरनि खे ॾिसो था। ऐं जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं असां बि इन्हनि वांगुरु ई खेॾंदा हुआसीं। ॾिकी ॾकर थियो, सट कुट थियो ऐं क्रिकेट थी ऐं उन सां गॾोगॾु काफ़ी घणियूं अहिड़ियूं रांदियूं आहिनि जेके नंढे लाइ असां खेॾियूंसीं ऐं असांखे यादि आहिनि। ऐं नंढपण जो तमामु पंहिंजो मज़ो आहे। दोस्तो हाणे हेॾे हिन तरफ़ खां वॉलीबॉल हले पई थी। वॉलीबॉल जी रांदि आहे, मैच आहे। हाणे मां तव्हांखे वठी वेंदुसि उन वॉलीबॉल ते जेके रांदीगर खेॾनि था। ऐं हाणे हलूं था वॉलीबॉल जी तरफ़। अचो दोस्तो यासीन अच। जी दोस्तों अवां ॾिसी रहिया आहियो हैरो खान जे चैनल ते। जी असांजे हैरो खान जो जेको ग्राउंड आहे कंहिं टाइम में हिते क्रिकेट खेॾी वेंदी हुई, हाणे ॿार खेॾनि पिया था। ऐं हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं असां वॉलीबॉल जो मैच जेको तमामु ज़बरदस्त मैच हली रहियो वॉलीबॉल जो। वॉलीबॉल जे ग्राउंड ते हलूं था। अचो दोस्तो अवां ॾिसी रहिया आहियो ही हैरो खान जूं गलियूं आहिनि तमामु बहितरीनु गिटियूं हैरो खान जूं। कंहिं बि ॻोठ में हैरो खान जूं अहिड़ियूं गिटियूं तव्हांखे ॾेखारियूं वॉलीबॉल जूं। बिल्कुलु 3 नेटरूं हिते लॻल आहिनि। तमामु इंजॉय कंदव तव्हां ऐं बहितरीनु ॿार बि खेॾनि पिया था ऐं वॾा बि खेॾनि पिया था। ऐं शाम जो टाइम आहे, बहितरीनु इंजॉय कंदव तव्हां। अचो दोस्त मूंसां गॾु। दोस्तो असां पहुची चुका आहियूं बिल्कुलु नेट जे ग्राउंड ते। 3 नेटरूं हिते लॻल आहिनि। नंढड़ा छोकिरा बि खेॾनि पिया था, नंढा ॿार ऐं वॾा बि रांदीगर खेॾनि पिया था। ऐं हिननि में मां बि इंजॉय कंदुसि ऐं तव्हां बि इंजॉय कंदव। जी दोस्तों ही मुक़ाबिलो जारी आहे, ॾिसो पिया था। वाली हई आहे, हिनखे वाली चइबो आहे। ऐं इहो शायदि मां सम्झां थो आउट थी वियो। मुंहिंजो परियों पासो आहे। यासीन हेॾे अचो। तव्हांजो कहिड़ो पासो आहे? मुंहिंजो परियों पासो आहे। तुंहिंजो तव्हां सम्झी सघो था त परियों पासे वारा जेके रांदीगर खटे वेंदा इंशाल्लाह खटे वेंदा। मां हुन टीम खे सपोर्ट करे मां ओरे पासे खे सपोर्ट कयां थो। ॾिसूं त उस्ताद शागिर्द जो मुक़ाबिलो आहे। ॾिसूं था की केरु थो खटे। पर तुंहिंजी टीम पकी नज़र अचे थी। मुंहिंजी टीम पकी न आहे। मुंहिंजी टीम में नंढड़ा ॿाला आहिनि ऐं परी टीम में सभु वॾा आहिनि। न ज़बरदस्त वाली है इन छोकिरे। मुक़ाबिलो तमामु भलो। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो हे मैच हली रही आहे। हिते 3 नेटरूं आहिनि। तव्हां बि इंजॉय कंदव, मां बि इंजॉय कंदुसि। वॾा वॾा जेके आहिनि प्लेयर बीठा आहिनि। हे ज़फर लिगारी आहे। ज़फर लिगारी तव्हांजी कहिड़ी टीम आहे? मुंहिंजी हे आहे साईं। हे जेके पुठियां छोकिरा बीठा आहिनि। ऐं मुंहिंजो कप्तान आयो आहे। कहिड़ो कप्तान आहे? इरफान खान लिगारी। इरफान लिगारी नंढड़ो आहे पर वाली हणण जो तमामु होशियारु आहे। बहितरीनु रांदीगर आहे। सेकंड बंद आहे न। हिनजा सेकंड बंद आहिनि। छाजे करे हिननि खे सेकंड पाण ॿुधाईंदो असांखे। ॿुधायो तव्हांजा सेकंड छो बंद आहिनि?
तव्हांजा सेकंड छो बंदि आहिनि ॿुधा असांखे न हा मुंहिंजा ही त नाज़रीन असांजी ॾिसी रहिया तव्हांखे हाज़रीन सभु जेके असांजा दोस्त ॾिसी रहिया आहिनि तव्हांखे इरफान हा सेकंड बंदि आहिनि मिंट खुजियल आहिनि दिलि चवे थी त मां बि कुझु इंजॉय करे वठां ॾिसो हाणे त मां बि इंजॉय कयां थो हिन वॉलीबॉल ते परले पासे थोरा नसीम खे गुज़ारे के नसीम अहमद हिन तरफ़ भी थोरो नेट ॾेखारे छोकिरा खेॾी रहिया आहिनि जी दोस्तो ही शौक़ीन तमाशे तव्हां ॾिसी रहिया आहियो केतिरा हिते मौजूदु आहिनि शौक़ीन तव्हांजे ज़ाहिर आहिनि वाह वाह करूं जरा वाह वाह करूं पीछे खड़ल खेॾनि चला ना जो दोस्तों हे असांजे राज्य प्रोग्राम आहे राइस करो आज लिगारी हाँ आयाज मरायाज जी दोस्तों असांजी अॼु जी वीडियो इहा हुई यासीन भी लिगारी असां सां गॾु मौजूदु हो ऐं 3 नेटूं लॻल हुयूं तव्हांखे ॾेखारियोसीं वॾा प्लेयर भी मौजूदु हुआ वॉलीबॉल जा ऐं नंढा छोकिरा भी खेॾी रहिया हुआ ऐं असांजे चैनल हैरो ख़ान खे कयो सब्सक्राइब ऐं असांजी वीडियो खे कयो वधि मां वधि लाइक ऐं वधि मां वधि शेयर ऐं असां करां थो अव्हांजे कमेंट जो इंतज़ारु तेसि ताईं नेक्स्ट वीडियो ताईं असांखे ॾींदा इजाज़त पंहिंजे अयाज़ खे ऐं मुंहिंजे कैमरामैन नसीम अहमद खे ऐं मुंहिंजे प्यारे दोस्त यासीन लिगारी खे ॾींदा इजाज़त सिंध सलामत सात सलामत।